أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فبدأ بأوعيتهم قبل وعاء أخيه ثم استخرجها من وعاء أخيه كذلك كدنا ليوسف ما كان ليأخذ أخاه في دين الملك إلا أن يشاء الله نرفع درجات من نشاء وفوق كل ذي علم عليم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته ये आयत नंबर 76 74 नंबर आया हुई सूरह यूसुफ जी यूसुफ अलैहिस्सलाम जेको पंहिंजे भाउ जे थेले में बादशाह जो जेको कप हुयो उहो रखी छॾियो इहे पोयूं आयात में जेको हुयो उहो कयोसीं ऐं जेको उन्हनि खे चयो त तव्हां चोर आहियो उन ॿाहिरि जॾहिं नाणो खणी वञनि पिया यूसुफ अलैहिस्सलाम जा उन्हनि खे चयो वियो त तव्हां जेको आहे चोर आहियो उन्हनि चयो तव्हांजी कहिड़ी शइ गुम थी वई आहे तव्हांजी कहिड़ी शइ जेका आहे उहा गुम थी वई आहे तव्हां असांखे इहे छो था चओ असां पहिरियां बि आया हुआसीं ऐं असां चोर न आहियूं ऐं तव्हांखे का ग़लतफ़हमी थी आहे पोइ उन्हनि खे जेको कॉप्स चयो आर्मी वारनि चयो त अगरि तव्हां मां कंहिं मां बि उहा निकिरे त उनजी पनिशमेंट छा हुजे उन्हनि पाण सजेस्ट कई पनिशमेंट उनजी पनिशमेंट जेका उहो पाण जंहिंमां निकिरे उहो पाण ई उनजी पनिशमेंट आहे तव्हां उनखे पाण वटि सॼी ज़िंदगी विहारे छॾियो ग़ुलाम ठाहे छॾियो क़ैदी ठाहे छॾियो पंहिंजी मर्ज़ी त हाणे हिन आयत में यूसुफ अलैहिस्सलाम उहो उन्हनि जेको आहे चेक करणु शुरू कयो सभ खां पहिरियां पंहिंजे भाइरनि जे ॿिया जेके भाइर हुयसि हिकिड़ो त बिनयमीन उन जेको सॻो भाउ हुयो उनजे बैग उहो जेको हुयो उनजो बैग चेक न कयईं सभ खां पहिरियां पंहिंजा ॿिया जेके 10 भाइर हुयसि उन्हनि खां शुरू कयईं पोइ आख़िर में पंहिंजे इन भाउ जेको हुयो बिनयमीन इन भाउ जे थेले मां उहो कप कढियो त साॻी आयत में हाणे अल्लाह सुब्हान व तआला हिकिड़ी आयत इहा साॻी आयत आहे साॻी आया में अल्लाह सुब्हान व तआला विच में असांखे हे 4 पार्ट्स आहिनि हिन आयात जा त अल्लाह सुब्हान व तआला असांखे ॿुधाए थो त इहो प्लान छा हुयो यूसुफ अलैहिस्सलाम जो यूसुफ अलैहिस्सलाम ईअं छो कयो त अल्लाह सुब्हान व तआला हिन में फरमाए थो त पंहिंजे भाउ जी ॿोली मां कढी इहा हिकिड़ो पार्ट हिन जो इहो आहे ॿियो आहे कदालिक किदना यूसुफ अहिड़ी तरह यूसुफ खे असां तजवीज़ कई अहिड़ी तरह यूसुफ जे लाइ तदबीर कई हाणे कदालिक जेको आहे कदालिक लफ़्ज़ ऐं अहिड़ी तरह इहो अल्लाह सुब्हान व तआला पहिरियां बि इस्तेमालु करे चुको आहे कंहिंजे लाइ यूसुफ अलैहिस्सलाम जे जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे इजिप्ट आयो महल में वियो अल्लाह सुब्हान व तआला चयो त कज़ालिक अहिड़ी तरह जेको आहे अल्लाह सुब्हान व तआला चाहियो थिए त उहो इजिप्ट अचे वरी जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम मिनिस्टर थियो अल्लाह सुब्हान व तआला चयो उहा कदालिक जेको बि शयूं थियनि पियूं यूसुफ अलैहिस्सलाम जी लाइफ में त उन्हनि सभिनि जो जेको क्रेडिट आहे या उन सभिनि शयूं जेके बि उन जूं तकलीफ़ूं हुयूं या उनजी लाइफ में जेके ख़ुशियूं हाणे आयूं सभिनि जो जेको बि ॻाल्हि थिए थी अल्लाह ताला चए थो इहो सभु जेको आहे मुंहिंजे करे आहे ऐं अहिड़ी तरह मां इहो जेको आहे पसंदि कयो ऐं इन जे करे यूसुफ अलैहिस्सलाम इन स्टेज ते हुयो इहे तकलीफ़ूं बि इन करे हुयूं जो मां ईअं चाहियो ऐं इहे जेके हाणे यूसुफ अलैहिस्सलाम मिनिस्टर आहे ऐं मां अहिड़ी तरह प्लान कयो इहो मतिलबु अल्लाह सुब्हान व तआला जो हिकिड़ो प्लान हुयो अल्लाह सुब्हान व तआला जी तदबीर हुई कंहिंजे लाइ यूसुफ अलैहिस्सलाम लाइ त हिन मां इहा ई शइ ज़ाहिर थिए थी त जॾहिं बि कंहिं इंसान खे अगरि को इंसानु सचो आहे अल्लाह सुब्हान व तआला अहिड़ी तरह ईअं छो कयो छो जो यूसुफ अलैहिस्सलाम ऑनेस्ट हुया सचा हुया हर जेका बि शइ उन्हनि जी ज़िंदगी में थिए पई उहे अल्लाह जो शुक्र पिया कनि चवनि पिया मूंखे अल्लाह सुब्हान व तआला जेल में अंदरि हुया त चयो त मूंखे अल्लाह सुब्हान व तआला सुठे तरीक़े सां रखियो आहे जेल में अंदरि हुया ॿाहिरनि खूह में उछलायोसि पोइ मिस्र में आया एज़ अ सर्वेंट सॼी ज़िंदगी गुज़ारियऊं वरी जेल में आया त उते बि चयो त मूंखे अल्लाह सुब्हान व तआला जेको आहे अल्लाह ताला मूंखे सुठे नमूने रखियो आहे त इहे सभु शयूं ॾिसी करे अल्लाह सुब्हान व तआला हुननि जी ज़िंदगी में जेके बि शयूं थियनि पियूं अल्लाह ताला चए थो इहे सभु मुंहिंजे करे छाजे करे जो यूसुफ अलैहिस्सलाम जो पंहिंजो कैरेक्टर पंहिंजी सचाई पंहिंजी ऑनेस्टी जेका हुई उन्हनि जे करे अल्लाह सुब्हान व तआला उन्हनि जा दर्जा जेके उहो वधाए पियो उन खां पोइ बढ़िया मा कान लियाख़ुद अख़ाहु फ़ी दीनिल मलिक इल्ला अन यशा अल्लाह हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो जेको किंग हुयो उतां जो हिन जो इजिप्ट जो मिस्र जो जेको बादशाह हुयो
उन जे क़ानून जे मुताबिक़ पंहिंजे भाउ खे न पियो रखी सघे। अल्लाह सुभाणे ताला इहा क़ानून थो ॿुधाए असांखे, उन किंग जो क़ानून थो ॿुधाए त इन जो मक़सदु त यूसुफ अलैहिस्सलाम जो थिंकिंग प्रोसेस, उन जी जेका सोच हुई पंहिंजे भाउ खे पाण वटि रखण जी। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे उन्हनि जा भाइर जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम नंढा हुया पंहिंजे पीउ खां वठी विया ऐं कूड़ ॻाल्हाए करे काॾे वठी विया, उनखे खूह में उछलायो, ऑलमोस्ट उनखे मारे छॾियो, उन्हनि पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे मारे छॾियो। त उहा शइ जेका यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त हाणे मुंहिंजे भाउ जे मथां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुंहिंजो जेको बिन्यामीन भाउ आहे उन सां बि अहिड़ो ई टार्चर हूंदो, छो जो उन्हनि खे उहा ई शइ नज़र ईंदी हूंदी। ऐं इहो बि मुंहिंजो भाउ आहे त पंहिंजे भाउ खे हुन अॻु में ई चयो त तूं जेको आहे परेशान न थी ऐं तूं जेको आहे हिते ई हूंदे। त अल्लाह सुभाणे व ताला फ़रमाए थो त जेको यूसुफ अलैहिस्सलाम पहिरियां ई सोचे रहिया हुया त मां पंहिंजे भाउ खे कहिड़े नमूने रोकियां। अल्लाह सुभाणे ताला यूसुफ अलैहिस्सलाम जी थिंकिंग था ॿुधाइनि। हीअ अल्लाह ताला थो ॻाल्हाए हिते यूसुफ अलैहिस्सलाम या उनजा भाइर या जेके गॉड्स आहिनि उहे नथा ॻाल्हाइनि। हिते अल्लाह सुभाणे ताला फ़रमाए थो त जेको दीन, जेको मलिक हुयो, जेको किंग आहे, उन जे क़ानून जे मुताबिक़ यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ खे न पियो रखी सघे। हाणे इहो जेको प्लान हुयो सॼो अल्लाह जे तरफ़ां आयो। यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे इला यशा अल्लाह, जेसि ताईं की अल्लाह सुभाणे ताला न चाहे। त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम हिते ॿ जेके मुफ़सरीन आहिनि, हिते ॿ जेके आहिनि उन्हनि ओपिनियंस आहिनि, ॿ ख़्यालात आहिनि मुफ़सरीन जा। हिकिड़ो इहो त यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह सुभाणे ताला जी तरफ़ां डायरेक्ट मैसेज आयो त जेको आहे तूं हुनजे हुन में कप रख ऐं उन खां पोइ हुन मां कढजांइ। हिकिड़ो इहो स्टेटमेंट आहे, हिकिड़ो मुफ़सरीन जो इहो बहस मुबाहिलो थींदो आहे त हिकिड़ो इहो ओपिनियन आहे। ॿियो ओपिनियन इहो आहे त अल्लाह सुभाणे ताला जे तरफ़ां जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे चयो वियो त उन में कप रख, बाक़ी जेके शयूं थियनि पियूं उहे अल्लाह जे तरफ़ां बि थियनि। मतिलबु यूसुफ अलैहिस्सलाम सिर्फ़ु उन्हनि में कप रखियो, यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे गॉड्स खे न सेखारियो त तव्हां कीअं जेको आहे ॻाल्हाइजो काफ़िले वारनि सां, या पंहिंजे उन्हनि भाइरनि खे यूसुफ अलैहिस्सलाम प्लान न कयो त मां उन्हनि खे ॿुधायां त उन्हनि सां कीअं पंहिंजे काफ्स सां कन्वर्सेशन कजो। इहा जेका बि गुफ़्तगू हले पई इहो सॼो अल्लाह जो प्लान हुयो। यूसुफ अलैहिस्सलाम सिर्फ़ु उन्हनि जो प्लान हुयो कप रखणु, बाक़ी जेको बि शइ थिए पई उहो सॼो अल्लाह सुभाणे ताला जो प्लान हुयो। ऐं अल्लाह सुभाणे ताला हुननि खां अहिड़े नमूने उहो प्लान हले पियो, अहिड़े नमूने उहो ॻाल्हाइनि पिया त जीअं कहिड़े नमूने यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे बिन्यामीन भाउ खे पाण वटि रखी सघे, ऐं अगरि भाइरनि खे सां गॾु छॾी आहे त उन ते टार्चर थियनि वधीक ऐं उन ते उन सां ज़ुल्म थिया। इन जे करे यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त मुंहिंजे भाउ सां मूंसां जेके ज़ुल्म थिया आहिनि त हाणे मुंहिंजे भाउ सां बि इहे ई ज़ुल्म थी चुका हूंदा। इन पोइ आयात में इहो बि ज़ाहिर थिए थो त यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर आहिनि, भाउ हुयो सॻो भाउ, उन यूसुफ अलैहिस्सलाम खे सभु शयूं ॿुधाए चुका त मूंसां केतिरा केतिरा ज़ुल्म थी चुका आहिनि या मूंसां केतिरा ज़ुल्म थींदा आहिनि, या याक़ूब अलैहिस्सलाम सां उन्हनि जो बिहेवियर छा आहे, कहिड़े नमूने मुंहिंजे याक़ूब अलैहिस्सलाम खे भाइरनि जेको आहे मूंखां खसियो, मूंखां वरितऊं। इहे सभु शयूं जेके आहिनि उहे बिन्यामीन ॿुधाए चुका हूंदा यूसुफ अलैहिस्सलाम खे। ऐं यूसुफ अलैहिस्सलाम चाहियो त हाणे अगरि मां हिन सां छॾियो त इन ते वधीक टार्चर थींदो। उनखे बचाइण लाइ उन सॼो यूसुफ अलैहिस्सलाम इहा तदबीर कई, इहा शइ जेका आहे उहो प्लान ठाहियूं त मां कहिड़े नमूने पंहिंजे भाउ खे हिते रखां। त अल्लाह सुभाणे ताला हुनजो प्लान जेको ठहियलु हुयो, दिमाग़ में जेके सोचूं हुयूं, उहे अल्लाह सुभाणे ताला असांखे क़ानून बि ॿुधाए थो त बादशाह जे क़ानून जे मुताबिक़ यूसुफ अलैहिस्सलाम हुनखे न पिया रखी सघनि। छाजे करे? जो इहो बादशाह जो क़ानून हुयो। त यूसुफ अलैहिस्सलाम जेका आहे ॿी हिकिड़ी तरकीब सोची, उन खां पोइ उन तरकीब में अल्लाह सुभाणे ताला मदद कई। उनजी कंहिं मदद कई? अल्लाह सुभाणे ताला मदद कई। इन में मिसाल हिकिड़ो इहो बि आहे, मिसाल जे तौर ते को हिकिड़ो घर जो वॾो आहे, को पीउ आहे, उनखे 4-5 ॿार आहिनि ऐं उहो जेको आहे शराब थो पीए ऐं उहो पंहिंजे ॿारनि खे मारे थो, डेली पंहिंजी ज़ाल खे मारे थो, शराब थो पीए ऐं सभु बुरा अमल करे थो। जीअं ई घर में अचे थो पंहिंजे ॿारनि खे मारणु शुरू थो करे। अगरि घर में उहो अचे थो ॿारनि खे मारणु शुरू थो करे। हाणे जीअं उहो घर में आयो आहे त पंहिंजी ज़ाल खां पुछे थो त मुंहिंजी फलाणी धीअ किथे आहे। त ज़ाल खे ख़बर हुई त हाणे नशे में आहे, हाणे उनखे मारींदो। ज़ाल हुनखे चई थी त उहा पंहिंजे माइटनि जे घरां राति उते रहंदी, हालांकि उहा पंहिंजे रूम में या कंहिं जॻह ते घर में सुती पई आहे। त हुनखे न ॿुधायो। छाजे करे? ज़ाहिरी तौर ते त इहो कूड़ ॻाल्हाईं, पर छाजे करे न ॿुधायईं? त पंहिंजे ॿार खे प्रोटेक्ट करण लाइ, त मां पंहिंजे ॿार खे मार खां प्रोटेक्ट कयां। त इन कूड़ खे तव्हां कूड़ न चवंदव त हुन पंहिंजे ॿार खे पंहिंजी माउ जेको आहे मार खां बचायो।
पंहिंजे मुड़ुस सां कूड़ ॻाल्हाई। इन शइ जे करे इहो कूड़ न आहे, इहा जेका शइ आहे हिकिड़ी नॉर्मल शइ आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम बि हिकिड़ो पंहिंजे भाउ ते अब्यूज़ थियणो हुयो, हुन ते जेको बि हुन ते ज़ुल्म थियणो हुयो, उनखे ख़बर हुई त जेको मूंसां ज़ुल्म करे चुका आहिनि, ऐं उहे सभु शयूं यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुयूं, ऐं हाणे बिन्यामीन बि सभु कुझु उन्हनि खे ॿुधाए चुका, त उहो न पिया चाहिनि त उन्हनि सां अञा वधीक ज़ुल्म थिए। उन खां पोइ अल्लाह सुब्हानहू तआला फरमाइनि था नरफ़अु दरजाति मन नशाउ, जंहिंखे घुरंदा आहियूं तंहिंजा दर्जा असां मथे कंदा। अल्लाह सुब्हानहू तआला फरमाए थो जंहिंजे लाइ असां चाहियूं था उनजा दर्जा मथे कंदा। हिकिड़ो त माण्हुनि जा दर्जा कीअं मथे थींदा आहिनि, जॾहिं माण्हू पंहिंजो पाण में कैरेक्टर सही कंदो आहे। यूसुफ अलैहिस्सलाम जो पंहिंजो पाण जा दर्जा पाण में पहिरियां वधायईं, उन खां पोइ अल्लाह सुब्हानहू तआला उनजा दर्जा वधाया। ईअं न त अल्लाह सुब्हानहू तआला कंहिंखे बि चए मां हुनजा न, असांखे पहिरियां पंहिंजो पाण खे सही करिणो पवंदो, पंहिंजो पाण खे ऑनेस्ट करिणो पवंदो, पंहिंजा दर्जा पाण खे वधाइणा पवंदा, त अल्लाह सुब्हानहू तआला पाण ई ऑटोमेटिक दर्जा जेके आहिनि अल्लाह सुब्हानहू तआला चए थो मां जंहिंजा दर्जा चाहियां उहे उनजा वधाईंदो। फ़ौक़ कुल्लि ज़ी इल्मिन अलीम, अल्लाह सुब्हानहू तआला चए थो हर कंहिं जेको बि इल्मु वारो आहे उनजे मथां हिकिड़ो वधीक इल्मु वारो। त जेको बि दुनिया में अगरि कंहिं वटि बि इल्मु आहे, कहिड़े बि क़िस्म जो इल्मु आहे, कहिड़े बि क़िस्म जी तालीम आहे, कहिड़े बि क़िस्म जी ॼाण आहे, अल्लाह सुब्हानहू तआला हिन दुनिया में उन इल्म खां वधीक हिकिड़ो ॿियो इल्मु वारो ऑटोमेटिक आहे ई आहे। तव्हां चवंदव हिन CSS पास कई, तमामु घणी तालीम अथसि, या ही PhD होल्डर आहे, स्कॉलर आहे, त अल्लाह सुब्हानहू तआला अञा जेको आहे वधीक उन खां वधीक को न को दुनिया में तव्हांखे मिली वेंदो। इन जो मिसाल जेका मूसा अलैहिस्सलाम ऐं ख़िदर अलैहिस्सलाम, मूसा ऐं ख़िदर अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहू तआला तालीम ॾिनी, मूसा अलैहिस्सलाम खे बि अल्लाह सुब्हानहू तआला तालीम ॾिनी, त ख़िदर अलैहिस्सलाम खे मूसा अलैहिस्सलाम खां वधीक तालीम हुई। जेका तालीम उन वटि हुई उहा मूसा अलैहिस्सलाम वटि न हुई। त ईअं ई आहे, जेको माण्हू अगरि चए थो मूंखे सभ खां वधीक तालीम आहे, मूंखे ख़बर आहे, अॼुकल्ह कंहिंखे अगरि क़ुर ॿुधायूं था या तव्हां कंहिंखे का सुठी ॻाल्हि ॿुधाईंदव क़ुर मां, उहे माण्हू चवंदो मूंखे ख़बर आहे। अगरि कोई ईअं थो चए मूंखे ख़बर आहे, त उहो जेको आहे उहो ॿुधणु नथो चाहे, त उनखे माना कुझु बि ख़बर न आहे, छो जो उहो पंहिंजो पाण खे कंपेयर थो करे उन्हनि माण्हुनि सां जंहिंखे अल्लाह सुब्हानहू तआला उनखे घटि तालीम ॾिनी आहे। अगरि तव्हां पंहिंजो पाण खे कंपेयर कंदो उन्हनि माण्हुनि सां पंहिंजी कम्यूनिटी में, पंहिंजी ऑफिस में, पंहिंजे घर में, जंहिंखे अल्लाह ताला घटि तालीम ॾिनी आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां चवंदव त तव्हांखे वधीक ख़बर आहे। पर जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे उन माण्हुनि जे अॻियां कंपेयर कंदव जंहिंखे अल्लाह सुब्हानहू तआला तव्हां खां वधीक तालीम ॾिनी आहे, तव्हां चवंदव त न मूं वटि त का तालीम ई कोन्हे। त उहा शइ जॾहिं असां पंहिंजो पाण खे कंपेयर कंदा आहियूं कंहिं बि अहिड़े माण्हू सां, कंहिं बि अहिड़ी माण्हू सां, पोइ उन्हनि खे असां घटि सम्झंदा आहियूं, असां पंहिंजो पाण खे वधीक सम्झंदा आहियूं। न, अल्लाह जी तालीम जेका आहे इहा सभु अल्लाह जे तरफ़ां आहे। इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां वटि घणी तालीम अची वई त तव्हां हुन माण्हू खां मथे थी वियो। न, इहा तालीम अल्लाह ॾिनी आहे। इन तालीम खे सही इस्तेमालु करण जी अल्लाह सुब्हानहू तआला असां सभिनि खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन तालीम सां असां वटि वॾाई न अचे। अगरि कंहिं में तालीम सां वॾाई थी अचे त उनखे पंहिंजी तालीम जेका आहे उहा रिवाइज़ करणु घुरिजे, पंहिंजो पाण खे सही करणु घुरिजे। तालीम ॾियण वारो अल्लाह सुब्हानहू तआला आहे। अल्लाह सुब्हानहू तआला इहे प्लान कयो आहे त अल्लाह ताला तव्हांखे इहा तालीम ॾिनी आहे, त उनखे सही इस्तेमालु कयो। उन सां ईअं न त असां ॿिए खे घटि सम्झूं, तव्हां खां मथे वारा बि अल्लाह सुब्हानहू तआला ठाहिया आहिनि। पोइ अल्लाह सुब्हानहू तआला फरमाए थो कुल्लि ज़ी इल्मिन अलीम, तव्हां सभिनि खां जेका बि तालीम आहे उन सभिनि खां मथे अल्लाह सुब्हानहू तआला आहे। सभ खां वधीक तालीम जेका आहे इल्मु आहे उहो अल्लाह वटि आहे। तव्हांखे जेका शइ ख़बर न आहे उनजो इल्मु अल्लाह वटि, अल्लाह सुब्हानहू तआला वटि आहे। असां जल्दी में ॿियनि जे लाइ का न का जजमेंट पास करे छॾींदा आहियूं जंहिंजो असांखे इल्मु न हूंदो आहे। कंहिं बि को बि प्रॉब्लम ॿुधो कंहिंजो या कंहिं का शइ ॾिठी त जल्दी में असां पंहिंजो नतीजो उते ॿुधाए छॾींदा आहियूं त इहो ईअं हूंदो, बग़ैर कंहिं ॼाणे, बग़ैर कंहिं उन तस्दीक किए असां जेको आहे उहो पंहिंजो ओपिनियन ॾेई छॾींदा आहियूं, पंहिंजी शइ ॿुधाए छॾींदा आहियूं। ऐं असां ईअं न चवंदा आहियूं त इन जो इल्मु अल्लाह वटि आहे, मूंखे ख़बर न आहे। जेसिताईं की तव्हांखे तस्दीक नथी थिए, तव्हां कंहिंखे ॾिसो था ऐं हुन जी का परेशानी ॾिसो था ऐं तव्हां जेको आहे उन ते जजमेंट ॾेई छॾी बग़ैर तस्दीक किए, त तव्हां इहो ग़लति कयो। छो जो सॼी जेको इल्मु आहे उहो अल्लाह सुब्हानहू तआला वटि आहे। जीअं मिसाल जे तौर ते ॿ माण्हू आहिनि, हिकिड़ो माण्हू ॿिए खे चमाट थो हणे, तव्हां उहो सीन ॾिठो, पर उनखां पहिरियों सीन जेको चमाट खाए थो, उन 4-5 चमाटूं हणी चुको हुयो उनखे, उहो तव्हां न ॾिठो हूंदो, त तव्हां छा जजमेंट पास कंदो त हिन सां ज़ुल्म थियो आहे।
अगरि तव्हां तस्दीक कयो सॼो मैटर जेको हुयो इन खां अॻु में तव्हां जेको सीन न ॾिठो उहो सीन छा हुयो पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त छा आहे, पोइ तव्हां जजमेंट ॾेई सघो था। पर जजमेंट ॾियण लाइ इहो तमामु आसानी सां असां चई छॾींदा आहियूं बग़ैर कंहिं तस्दीक किए, का बि न्यूज़ ॾिसी का बि न्यूज़ ॿुधी असां जजमेंट पास करे छॾींदा आहियूं। तस्दीक का बि शइ न हूंदी आहे, इहो असांजे दीन जो हिकिड़ो हिसो आहे, हिकिड़ो दीन जो पार्ट आहे। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे, अल्लाह सुब्हानहू तआला फरमाइनि था त बग़ैर तस्दीक किए कंहिं बि ॻाल्हि ते यकीन न कयो जेसिताईं तव्हां कंफर्म न हुजो। त सॼो जेको इल्मु आहे उहो अलाह वटां, अगरि तव्हांखे ख़बर न आहे, कंफर्म न आहे, त तव्हां इहो चओ अलाह आलम, इन जो इल्मु अलाह वटां, मूंखे ख़बर न आहे। अगरि तव्हां खां का शइ पुछे थो जंहिंजो तव्हां वटि इल्मु न आहे त सिंपली तव्हां इहो चओ मूंखे इन शइ जो इल्मु न आहे, मूंखे इन शइ जी ख़बर न आहे। तव्हां कंहिंजे पर्सनल मैटर में न ॻाल्हायो। त इहे शयूं अलाह सुब्हानहू तआला असांखे सेखारे थो। ऐं अलाह सुब्हानहू तआला ॿुधाए थो त सभ खां वधीक इल्मु वारो जेको आहे उहो मां आहियां। ऐं इल्मु अहिड़ी शइ न आहे जिते असां वॾाई कयूं, असांखां वधीक इल्मु वारा हिन दुनिया में पिया आहिनि, अलाह सुब्हानहू तआला ठाहिया आहिनि। जॾहिं तव्हांखे इहो ख़्यालु अचे तव्हां जेको आहे सभ खां वधीक इल्मु वारा आहियो, ॿियो कोई बि न आहे, इन जो मक़सदु तव्हां पंहिंजे पाण खे कंपेयर उन्हनि सां था कयो जेके अलाह ताला तव्हां खां घटि इल्मु ॾिनो आहे। तव्हां पंहिंजे पाण खे उन्हनि खां ॾिसंदव जेके अलाह सुब्हानहू तआला तव्हां खां वधीक इल्मु ॾिनो आहे, तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी। अलाह सुब्हानहू तआला इल्मु तव्हांखे इन करे न ॾिनो आहे जो तव्हां ॿिए खे घटि सम्झो, पंहिंजे पाण खे मथे सम्झो या पंहिंजो पाण में प्राउड सम्झो त मूंखे एतिरो इल्मु आहे। जेको बि जंहिं वटि बि दुनिया में इल्मु आहे इहो सभु अलाह सुब्हानहू तआला जी तरफ़ां आहे। चाहे उहो मेडिकल जो इल्मु हुजे, इंजीनियरिंग जो हुजे, अकाउंट्स जो हुजे, दीन जो हुजे, कहिड़ो बि इल्मु आहे उहो सॼो अलाह सुब्हानहू तआला जे तरफ़ां आहे। जेका शइ अलाह सुब्हानहू तआला ॾेई सघे थो उहा अलाह ताला वठी बि सघे थो। त अलाह सुब्हानहू तआला असांखे इन्हनि शयुनि खां, वॾाई खां, तकबुर खां, इन्हनि शयुनि खां बचाए। ऐं नेक्स्ट आयात में जेको उनजा भाइर जेको चवनि था, हाणे जॾहिं उन यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे सॻे भाउ बिन यमीन जे उन मां उहो कप कढियो, हाणे नेक्स्ट आयात में उनजा भाइर जेके आहिनि कीअं चेंज था कनि पंहिंजा स्टेटमेंट। हाणे उहे आया उन सां गॾु आहिनि पर स्टेटमेंट चेंज कीअं कंदा जल्दी में, त हा इहो करे सघे थो, हालांकि इहो उन्हनि जो भाउ आहे पर चवनि था इहो करे सघे थो। त उहो पंहिंजो स्टेटमेंट कीअं चेंज था कनि, नेक्स्ट आयात में अलाह सुब्हानहू तआला इहो असांखे ॿुधाए थो त फैमिली मेंबर थी करे उहो कहिड़े नमूने स्टेटमेंट चेंज थो करे ॿिए फैमिली मेंबर ते कीअं इल्ज़ाम थो हणे बेगुनाह। अलाह सुब्हानहू तआला असांखे इंटरनल फैमिली मैटर्स जेके आहिनि उहो हिन में ॿुधाए थो त जीअं असां पंहिंजो पाण खे सही करे सघूं ऐं असांखे अलाह सुब्हानहू तआला अहिड़नि क़िस्मनि जे माण्हुनि खां बचाए। ऐं अलाह सुब्हानहू तआला असांखे अहिड़ो थियण खां बचाए त असां ॿियनि जे लाइ ईअं न कयूं। त असां सभिनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।